60 साल उमिरि थी वई आहे, हथ जोड़े माण्हुनि खे बांह पकड़े चऊं था नथा अचनि सत्संग में। कमाल आहे। 60 साल 70 साल उमिरि थी वई आहे, चवनि था असां छा फालतू वेठा आहियूं छा? अरे बाबा दुकान ते ड्यूटी, अरे भाई तव्हां कलाक था चऊं तव्हांखे, थोरी था चऊं सॼो ॾींहुं दरबार में वेही रहो, जबकि तव्हांखे कलाक हिन महिल दुकान ते वेहणु खपे। ठीकु आहे, पंहिंजो शरीर हलंदो रहे, तव्हां महिनत कयो, लेकिन इन जो मतिलबु इहो थोरी आहे कि मरी खपी वञे माण्हू बसि दुकान जे पोयों, धन जे पोयों, परिवार जे पोयों बसि प्राण ॾेई छॾे गधे वांगुरु। माफ़ु कजो, मां नथो चवां, भागवत में लिखियलु आहे, गधे जे, घोड़े जे ऐं जानवरनि जी तुलना कई वई आहे, जेके भॼन छॾे इहे कम था कनि पिया। चओ हरे राम। कमाल आहे, कलाक उन्हनि खां नथो निकिरे, रोज़ु कलाक। चवनि था हफ़्ते में हिकु ॾींहुं ईंदा आहियूं, काफ़ी आहे उहो। इहा ई त माया आहे भॻवान जी। ओहो, इहा ई माया आहे।